बानसदाबाद इरिगेशन ऑफिस अॻियां बीठा आहियूं, जिते इरिगेशन मुलाज़िम जेके मुतालबनि जे महिता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी, इरिगेशन ऑफिस जे मेन गेट अॻियां धरणो हणी नारेबाज़ी करे अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांखे सन कोटा बहाल करे ॾिनी वञे ऐं ग्रुप इंश्योरेंस जेको असांजो कटियो थो वञे, इहो रिटायर जेको मुलाज़िम थिए थो उनखे ॾिनो वञे। इहो बि गवर्नमेंट जो असां सां ज़ुल्म आहे। ऐं उनखां पोइ जेको असांखे सिहत कार्ड ॾिनो वञे, असां ग़रीब इरिगेशन मुलाज़िम जेके बि आहियूं उन्हनि खे या त पेनल ते इस्पताल कार्ड ठाराए ॾिनी वञे। उनखां पोइ असांजो जेको सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे उहो आहे LBDO ऐं RBDO मुलाज़िमनि खे पको कयो वञे, उन्हनि जूं पघारूं कयूं वञनि। उन्हनि जूं पघारूं 6-7 महीना थी विया आहिनि, 8 उन्हनि जूं पघारूं न आहिनि, उन 12 महीना थी विया आहिनि, उन्हनि जूं पघारूं न आहिनि, त उन्हनि जूं पघारूं कयूं वञनि। असां CM सैयद मुराद अली शाह साहब खे अपील था कयूं ऐं बिलावल भुट्टो साहब खे अपील था कयूं, असांजा जेकी बि जाइज़ मुतालबा आहिनि त उन्हनि ते थोरो नज़रसानी कनि ऐं असांखे पंहिंजा हक़ ॾियारिया वञनि। पूरी सिंध में रैलियूं जेके आहिनि से अॼु शुरू आहिनि ऐं इंशाल्लाह हिन जो वरी दाइरो असां वधाईंदासीं। 21 तारीख़ इंशाल्लाह असां सिवण में वरी गॾु थींदासीं। उन खां पोइ वरी लाइमल जेको आहे सो असां ठाहींदासीं त केसी था वञूं, कराची ताईं था वञूं या कुझु केॾे था वञूं। 13 साल जेको पहिरीं हो उन वाइदो कयो त जेको आहे कोटा बहाल कई वेंदी, काफ़ी अहिड़ा जेका मुतालबा जाइज़ आहिनि उहे मञा वेंदा, पर अञा ताईं उन वाइदनि खे जेको पूरो न कयो आहे। पर इंशाल्लाह असां सभु ईअं मुतहद थिया आहियूं गॾु। मुतहद इन करे थिया आहियूं, जेका अचण वारी नस्ल आहे उन लाइ असां मुतहद थिया आहियूं त असांखे सन कोटा ॾिनी आहे। RBDO जा मुलाज़िम पका कया वञनि, सालनि खां साल उन्हनि जूं पघारूं नथियूं थियनि। ॿियो असांजो ग्रुप इंश्योरेंस बहाल कयो वञे। जेके बि असांजा मुतालबा जाइज़ आहिनि असां सिंध जे वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं, बिलावल भुट्टो साहब खे अपील था कयूं, मिनिस्टर इरिगेशन खे अपील था कयूं, असांजा मुतालबा मञिया वञनि। उन्होंने सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह PP को चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त असांजे जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहो फौरी तौर मञिया वञनि ऐं असांखे सन कोटा ॾिनी वञे। कैमरामैन ज़मीर चांडी सां गॾु आदम मेंगल, अवामी आवाज़ TV, बानसदाबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।